Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म सूदो 40 खां वधीक लीगी अॻुवाणनि ख़िलाफ़ गद्दारी जे केस में अहम अॻु भराई। IG पंजाब इनाम गनी जी हिदायत ते SSP CIA जी सरबराही में JIT क़ाइमु। ज़रीन जो चवणु आहे त पुलिस ऐं CI जे ऑफिसर्स ते ॿधल JIT गद्दारी केस में जांच जी शुरूआत करे छॾी। केसिस में नामज़द जवाबदारनि खे जांच में शामिल करण जो बि फ़ैसिलो। ज़रियन जो चवणु आहे त गद्दारी केस में नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ बि लाहे अमल जोड़ियो वेंदो। लाहौर जे शाहदरा थाणे ते PTI अॻुवाण बदर रशीद हीरा जी फ़रियाद ते नवाज़ लीग जे 40 अॻुवाणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो हो। नवाज़ लीग अॻुवाण रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी बग़ावत केस में ज़मानत मंज़ूर। गुजरांवाला जी अदालत रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी 21 अक्टूबर ताईं उबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। शरीफ ख़ानदान खे सोढ़ो करण लाइ तैयारियूं तेज़। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी सां शहबाज शरीफ जे 10 भातियुनि जा नाला ECL में शामिल। ज़रियन जो चवणु आहे त मनी लॉन्ड्रिंग केस में शहबाज शरीफ जी घरवारी, 2 धीअरुनि ऐं 2 पुटनि सूदो 10 ॼणनि जा नाला ECL में शामिल करण जी मंज़ूरी ॾिनी वई हुई। नैब जी सिफ़ारिश ते वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी ॾिनी। वफ़ाक़ी सरकार अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे अख़बारी इश्तिहार ज़रिए तलबी वारे मामले ते अदालत में रक़म जमा कराए छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया ऐं एवनफील्ड रेफरेंसिस में नवाज़ शरीफ जे तलबी लाइ अख़बारुनि में इश्तिहार ॾियण जो हुकुम ॾिनो हो। एडिशनल अटर्नी जनरल तारिक खोखर इश्तिहार जे ख़र्चनि जी मद में 60,000 रुपया जमा कराइण बाद रजिस्ट्रार ऑफिसर खे आगाह करे छॾियो। ख़त में अदालत खे इस्तदा कई वई आहे त इंसाफ़ जी घुर्जुनि खे नज़र में रखंदे इश्तिहार जारी करण जे अमल खे जल्द मुकमल कयो वञे। न्यूयॉर्क में पाकिस्तानी होटल रूज़वेल्ट जा दर महिमाननि लाइ बंदि करण जो ऐलान। PIA जी मिल्कियत होटल रूज़वेल्ट खे 31 अक्टूबर खां मुकमल तौर बंदि करण जो ऐलान कयो वियो। होटल जी वेबसाइट ते चयो वियो आहे त 1 दिसंबर खां होटल में का बि बुकिंग न कई वेंदी। 9 ॾहाकनि खां महिमाननि जी ख़िदमत कंदड़ होटल खे हाणे बंदि कयो वञे थो। इंतिज़ामिया होटल बंदि करण जा कारण न ॿुधाया। PIA 1970 में न्यूयॉर्क जे मुख्य मुआशी मर्कज़ मैनहट्टन में मौजूदु रूज़वेल्ट होटल ख़रीद कयो। पीपल्स पार्टी 18 अक्टूबर ते कारसाज़ असाने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ जलसे जूं तैयारियूं तेज़ करे छॾियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी तरफ़ां जिना ग्राउंड जो दौरो, स्टेज जी तैयारी, कारकुननि जी आमद ऐं मीडिया जे नुमाइंदनि जे हवाले सां मख़सूस थियल जायुनि जो मुआइनो कयो वियो। सूबाई वज़ीरनि जो चवणु आहे त 18 अक्टूबर ते तारीख़ी जलसो कयो वेंदो। मुख़ालिफ़नि खे महसूस करायो वेंदो त मुल्की सियासत में इनक़लाब हितां ई ईंदो। 18 अक्टूबर ते जलसो समूरनि ऑपोज़िशन जमायतुनि जो गुलदस्तो हूंदो। आजिज़ धामरा, ससी पलीजो, शैला रज़ा, नफ़ीसा शाह ऐं ॿियनि PP अॻुवाणनि जो चवणु आहे त 18 अक्टूबर ते पहिरीं कारसाज़ असाने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब कोठाई वेंदी। उन खां पोइ PDMA जो जलसो थींदो। नए पाकिस्तान जा हुकुमरान चोर ऐं लुटेरा आहिनि। हाणे हाइब्रिड हुकूमत जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। सिंध में सेहत खाते जे मुलाज़िमनि लाइ रिस्क अलाउंस बंदि करण जो फ़ैसिलो। सेहत खाते डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ सूदो ॿियनि मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस 1 अक्टूबर खां बंदि करण लाइ नाणे खाते खे ख़त लिखी छॾियो। कोरोना जी वबाई हालतुनि में ड्यूटी कंदड़ मुलाज़िमनि खे सेहत खाते तरफ़ां रिस्क अलाउंस ॾियण जो ऐलान कयो वियो हो। यंग डॉक्टर्स एसोसिएशन रिस्क अलाउंस बंदि करण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। अॻुवाणनि जो चवणु आहे त कोरोना जा केसिस ॿीहर वधनि पिया ऐं इस्पतालुनि में अमलो अञा ताईं कोरोना जी ड्यूटी ॾेई रहियो आहे। सेहत खाते तरफ़ां रिस्क अलाउंस बंदि करे मुलाज़िमनि सां मज़ाक़ कयो वियो आहे।
अहिड़ी अथॉरिटी जो कहिड़ो फ़ाइदो जेका पंहिंजो कम बि न करे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कयल अथॉरिटी जी नाक़िस कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार। चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जी 2011 खां हेल ताईं कारकर्दगी रिपोर्ट पेश करण जो हुकुम। अदालत अथॉरिटी जे DG खे छंड पटींदे चयो त छा अथॉरिटी रुगो पघार वठण लाइ ठाही वई आहे। ॿारनि सां ज़्यादतियुनि जा वाक़िया थियनि था, जबरी पोरियो वठण जो बि सिलसिलो जारी आहे। अथॉरिटी कहिड़ो कमु करे पई? ॿुधायो त केतिरनि ॿारनि खे शेल्टर होम मुंतक़िल कयो वियो ऐं चाइल्ड प्रोटेक्शन एक्ट ते केतिरो अमल थियो। अदालत सोशल वेलफेयर खाते जे सेक्रेटरी खे 3 नवंबर ते तलब करे वरितो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत मुतमइन न थिए त चीफ सेक्रेटरी खे बि तलब कयो वेंदो। कराची के मुबीना टाउन में पुलिस की कार्रवाई दौरान गैंग वॉर जो अहम दहशतगर्द गिरफ्तार। पुलिस जो चवणु आहे त गिरफ्तार दहशतगर्द अली उर्फ बम्बार, मंगो पीर ऐं गुलबहार वारनि इलाइक़नि में दस्ती बम हमलनि में मुलविस आहे। सनस वास्तो जमील छांगा ऐं आगा ज़करी जे ग्रुप सां आहे। दहशतगर्द वटां दस्ती बम, फुरथियल मोटरसाइकिलूं ऐं ॿिया हथियार हथ करण जी दावा। डोनर्स खां फंड्स गॾु करण जो बंदोबस्त करे रहिया आहियूं त जीअं सिंध जे बरसात मुतासिरनि जी माली मदद शुरू कई वञे। सिंध में बरसात सबबि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदे माइकल साद जूं वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त बरसात मुतासिर हाणे पंहिंजनि घरनि ॾांहुं वापसी करे रहिया आहिनि। तकड़नि बुनियादुनि ते सिंधनि माली मदद करण जी ज़रूरत आहे त जीअं मुतासिर पंहिंजा घर ॿीहर ठाहे सघनि। मुलाक़ात में गॾियल क़ौमुनि जो कोऑर्डिनेटर, सीनियर मेंबर ऑफ बोर्ड, DG PDMA ऐं ॿिया मौजूदु हुआ। कराची यूनिवर्सिटी में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे रस्तो रोके हिरासा करण वारो मामिलो। पुलिस 6 जवाबदारनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। गुज़िरियल ॾींहुं कार्रवाइनि दौरान गिरफ़्तार थियल जवाबदारनि में ज़ाकिर, उमैर, अब्दुल रहमान, फैज़ान, कमर सैयद, हमाद ऐं ज़वार शामिल। SSP साजिद सदोज़ई जो चवणु आहे त पुलिस मुतासिरा शागिर्दियाणी खे थाणे ते घुराए बयान रिकॉर्ड कयो, जंहिं बाद शागिर्दियाणी जी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। कराची जी मक़ामी अदालत समूरनि जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदारनि खे 20-20 हज़ार रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम। दरिया खान मरी भरिसां अज़ादारनि जी गाॾी सां ख़ौफ़नाक हादसो। ट्रक ऐं डॉटसन विच में टक्कर जे नतीजे में 3 औरतूं अदल जो शिकार, 4 ॼणा ज़ख़्मी। फौतन में मीर ख़ातून, गुलशाद ऐं फरज़ाना खोसो शामिल। लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त अज़ादारनि जी गाॾी कुंभ जे इलाइक़े जागीर अली अकबर वञी रही हुई त हादसो पेश आयो। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध हाई कोर्ट सयाद खाते जे अॻूणे MD रोशन अली कनासरो सूदो 9 जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। ज़मानत रद्द थियल जवाबदारनि में मोहम्मद आज़म, अब्दुल फ़ताह, ग़ुलाम मुर्तज़ा, वकार अली शाह, अब्दुल मजीद सूमरो, शहनशाह हुसैन, अल्ताफ़ हुसैन ऐं नज़ीर अहमद शामिल। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त जवाबदारनि फर्नीचर जी ख़रीदारी ऐं गाॾियुनि जी मुरम्मत जी मद में करोड़ें रुपयनि जी करप्शन कई, जंहिंसां क़ौमी ख़ज़ाने खे 4 करोड़ 85 लख रुपयनि जो नुक़सानु पहुतो। केस में 5 ठेकेदारनि प्ली बारगेन ज़रिए 1.5 करोड़ रुपया वापसि कया। सिंध जे बेटन, डिंगी ऐं मुंडाड़ ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में कॉम्परस ऐं अदबी तंज़ीमुनि जे सर ते शटरबंद हड़ताल। गोलारची ऐं तराई में शटरबंद हड़ताल करे मुज़ाहिरो कयो वियो। शहरनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तरफ़ां प्यादल मार्च बाद शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो। कराची बदीन रोड ब्लॉक, दादू ऐं रखड़ में भी सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां रैली बाद मुज़ाहिरो। बेटन ते कब्ज़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। घोटकी जिला के जरवार में बेटन ते वफ़ाक़ जे कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो। दौड़ में भी कॉम्परस कारकुन बेटन ते कब्ज़े ऐं आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी साज़िश बंदि थियणु घुरिजे। सिंध जो हर माण्हू बेटन जे तहफ़ुज़ लाइ जिदोजहद जारी रखंदो।
खिपरो भरसां रिटायर्ड प्राइमरी उस्ताद भाईटन हथां बेदर्दी सां क़त्ल। लूण खाण वारे इलाइक़े में प्लॉट जे तकरार तां सैयद बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। जवाबदारनि कुहाड़ियूं हणी चाचे नवाब अली शाह खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। SSP जी इजाज़त खां पोइ केस दाख़िल कयो वियो। सामारो में ॿोॾ मुतासिर नौजवान पाण खे बाहि ॾेई छॾी। गर्दी जोगी हालत में हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल। डॉक्टर्स मूजिबि नौजवान फिदा हुसैन बिरोही जो 70 सैकड़ो जिस्म सड़ी वियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान जो ज़हनी तवाज़ुन ठीक न आहे, तंहिं करे हुन अहिड़ो इंतिहाई क़दम खयो। हैदराबाद जी बहार कॉलोनी में अधड़ोट शख़्स गुरबत खां तंग थी मुबैना तौर आपघात करे छॾियो। मूसा सोलंगी जो भाउ ॾिनल लाशत। मूसा सोलंगी जे वारसनि जो चवणु आहे त हू डिघे अरसे खां गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि परेशान रहंदो। हैदराबाद में बल्दियाती इदारनि जो मुद्दो पूरो थियण बाद मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कचरे जा ढेर लॻी विया। शहरनि तरफ़ां रस्तनि ते ॿुहारो ॾेई अनोखो एहतिजाज। शहरनि जो चवणु आहे त बल्दियाती इदारनि जो मुद्दो पूरो थियण बाद हैदराबाद शहर खे निधणको छॾियो वियो आहे। हर पासे कचरे जा ढेर लॻी विया आहिनि, पर केर बि सफ़ाई कराइण लाइ तयारु न आहे। मुज़ाहिरीन तरफ़ां अलाइख़्तियारनि खां शहर में सफ़ाई ऐं कचरो हटाइण जो मुतालबो। तिड़के जे हथां समुंड सुके नामुमकिन। ककरनि जे अॻियां कोह डुके नामुमकिन। तारीख़ करे कूक चयो हिक हिक खे नाहक जे अॻियां हक़ झुके नामुमकिन। चंड हटंदे ही वॾी वीर हटजी वेंदी आहे। पूर घटिजी थी त उस्ताद बि घटिजी थो वञे। अवामी शाइर उस्ताद बुखारी जे विछोड़े खे 28 साल विहामी विया। कोरोना सबबि उस्ताद बुखारी जी वरसी वारियूं तक़रीबूं मुलतवी। दादू में पोइरनि सूदो अदीब ऐं लेखारी उस्ताद बुखारी जे मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ींदा। उस्ताद बुखारी जी शाइरी जा केतिरा ई मजमुआ शाया थिया। सिंध जे मशहूर फ़नकारनि बि संदसि शाइरी खे ॻाए मञता माणी। उस्ताद जी शाइरी अॼु बि सिंध जे अवाम लाइ उत्साह जो कारण बणी। ऐं अमन जो नोबेल इनाम गुरबत घटाइण में कयल कोशिशुनि लाइ आलमी इदारे वर्ल्ड फूड प्रोग्राम खे ॾिनो वियो। नोबेल प्राइज़ जे मुनसिफ़नि जो ख़्यालु मूजिबि आहे त दुनिया जे जिन जिन ख़ितनि में बुख माण्हूअ सां माण्हूअ जी वेड़ लाइ हथियार तौरु इस्तेमालु पई थिए, उते उते वर्ल्ड फूड प्रोग्राम बुख ख़तमु करे जंग खे टारियो आहे ऐं अमन क़ाइमु करण में पंहिंजो मुस्बत किरदारु अदा कंदे लखे इंसानी जानियुनि खे बचायो आहे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।